ही रूमी गोट फार्म जो शेड आहे जंहिंजा पिलर 7 फुट आहिनि ज़मीन खां मथे ऐं उनजो मथियों जेको हिसो आहे उहो हिसो 10 फुट आहे ऐं तव्हांखे ॾेखारियां थो त अंदरि उनजा पैलेट्स कीअं लॻल आहिनि पर उन खां अॻु में पाण ही ऑफिस था ॾिसूं। ही ऑफिस आहे रूमी गोट फार्म जी ऑफिस आहे। ऑफिस खां पोइ ही वरी वर्कशॉप आहे। ही वर्कशॉप अंदरां हिन में 2 कमरा आहिनि। मथे ही सोलर पैनल आहे। ये मशीन चारे ठाहिण जी मशीन आहे। हिन जो मेन गेट आहे। ये जेका एरिया आहे हिन एरिया में वरी ॿिया शेड ठहंदा ऐं वॾो माल बि ख़रीद कबो। ही हिन जी सीढ़ी आहे। हितां खां ॿकरियूं अंदरि दाख़िल थींदियूं आहिनि ऐं पोइ हली वेंदियूं आहिनि अंदरि। हीउ जेको शेड आहे उनजे हेठां वरी कुकड़ियूं रखबियूं। कुकड़ियूं रखे हिनखे 4 फुटनि खां पोइ लेयर ॾिबो। उन खां पोइ कुकड़ियूं रखबियूं। वर्कशॉप आहे ऐं हिन एरिया में वरी वॾो माल रखिबो। ही ॿकरियूं चरनि पियूं। ही हिन जी सीढ़ी आहे। पाण सीढ़ी अंदरि दाख़िल थी रहिया आहियूं। ही खोल हिनखे अरे खोल। ही ॿकरियूं आहिनि। फ़िलहाल असां ही थोरियूं ॿकरियूं आंदियूं आहिनि। ॿियूं ॿकरियूं अञा ईंदियूं। ही शेड जी छित आहे। ही हुन जूं खुरलियूं आहिनि जिन में हू गाह वग़ैरह खाइनि थियूं। वरी 12 तरफ़ वण आहिनि। वॾे अंग में वण रखिया विया आहिनि। ॾिसी रहिया आहियो न। ही बुर्श ॿकरियुनि जे खनण जे लाइ आहिनि। यानी ॿकरी खे को स्किन डिज़ीज़ न थिए या छा थिए त उन जे लाइ ॿकरियूं खनंदियूं आहिनि हिन ते। हीअ तव्हां ॾिसी रहिया आहियो। हीउ बाउल आहे पाणी जो। ॿकरी जीअं हिन में मुंहुं विझंदी त पाणी वहणु शुरू थी वेंदो। ही हिन जी प्लम्बरिंग थियल आहे। पाइप पाणी जा सभु लॻल आहिनि।